सजा भेड़ा ही हालल मुझी दर गवंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा तप मां छा कयां कई कास डका गलिया पमुकन जे हो पुॼनी नथा तप मां छा कयां है बेवस तो उठन बार छॾिया असां यार जे वस इख़्तियार छॾिया ॻरंदो थो वञी कंहिंजी ॻणचन में अॼु मुर कनी नथा टप मां छा कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुट दी नथा टप मां छा कयां दोस्तों हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत बिलाल के बांह खां वठी पंहिंजे हुजरे में वठी आयो सॼियूं छितियूं भितियूं कारियूं से बिलाल पुछो ही छा फरमायूं बिलाल ॿाहिरि त बाफ़ कोठा कढो हुजरे में ईंदो आहियां अंदर जहिड़ा जिगर रसूलुल्लाह जी जुदाईअ में ॻरी ख़तम थी विया अंदर सड़ी वियो साह थो खणा इहो सड़ियल दूंह जा निशान अहिड़े जवान ते तहमत इल्ज़ाम जिन पंहिंजा जिगर जहिड़ा रसूलुल्लाह जी हिजर फिराक में चलाए छॾिया प्यारा मुसलमान भाइरो सही हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुबुह सुबुह शाम मौला अली साईं जे दर ते अचे ॿियो कमु कोन्हे हैदरे करार हसन मीर हुसैन खे ॿार त ॾिसी रसूलुल्लाह जी शिकल महबूब जी शिकल बिलाल छो चवे साईं बेशक मुंहिंजी दिलि मदीने में नथी लॻे मूंखे इजाज़त ॾे हज़रत अबू बकर फरमायो बिलाल महबूब जो शहर छॾे वेंदासीं केॾो कटमन में ही मौत अचे उन्हीं जे शहर में ही मौत अचे हज़रत बिलाल सोने सिद्दीक़ पर खैरवारे विधो पाण शाम हलियो वियो बटेरी गुज़ारी रात जो सुतो पियो अमना जे लाल ख्वाब में इशारो कयो बिलाल बेवफाई जी हद थींदी आहे असांजो शहर ई छॾे वञ अजब आधिया रात जो अजब आधिया रात जो मुखे सोन सरवर याद पियो जी फिटी मुखे होत हर हर याद पियो अजब आधिया रात जो अजब आधिया रात जो मुखे सुन सरवर याद की फिटी मुखे होत हर हर याद पियो रातों रात मदीने मोटी आयो ते वक्त में मदीने शरीफ आयो और तू मर्द बाहर निकली आया कंहिंजे चवण ते नंढड़ा ॿार डोड़ी विया मां खे चयो मां नबवी मस्जिद जो मोज़न अची वियो आहे इमाम न कोन इमाम खे ॾींहुं थींदा जेको असांखे ख़र्चू ॾींदो हो असां सां प्यार कंदो हो सो महबूब अञा कोन मोटियो आहे मोज़न मोटी आहे एॾो असाबनि सिगुरनि खे हिजराए फिरा उन्हनि जे मथां अहिड़ियूं ॻाल्हियूं टबरो दोस्तों ये सच्चा हा ये वफादार हा
मुझे मुस्तफ़ा जे हिक इशारे ते तुंहिंजा सिर बचा कुर्बान कयो वेठा अहिड़ी वफ़ा कई कंहिंसां न कई जेके मुस्तफ़ा जे ग़ुलामनि रसूलुल्लाह सां कई। अॼु यारहीं वारे पीर जी यारहीं शरीफ़ आहे। अल्हम्दुलिल्लाह उहो पीर जेको पीराने पीर आहे। दोस्तों साईं कादरी सिलसिले जे वारनि जो त पीर आहे पर चिश्तियुनि जो